अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 अप्रैल 2 अप्रैल सैटरडे ऐं मंझंदि जा थिया आहिनि 12। मां हे अॼु जो व्लॉग ॾाढी देरि सां थी शुरू कयां, छो त मां पूरो जेको अधु ॾींहुं रेस्ट कंदी रही आहियां ऐं कुझु न कुझु जेके बि कमु कया अथमि उहे पंहिंजे फ़ोन ते कया अथमि, ऑनलाइन कया अथमि। सो बहरहाल हिन महिल मां लंच जी तयारी थी कयां ऐं मां मंझंदि जो पचाईंदमि मटर ऐं पटाटनि जी भाॼी। ऐं उनखां सवाइ कल्ह असां शाम जो वियासीं किथे, त उतां जी हिकिड़ी नंढड़ी टाइनी वीडियो क्लिप मां भरी हुई, उहा तव्हां ॾिसी वठो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी। ऐं उनखां पोइ वरी मिलूं था, ॿोड़ खे दम ॾेई मां ॿियो पोइ छा कंदमि उहो पोइ तव्हां सां शेयर थी कयां। अॼु आहे जुमे जो ॾींहुं ऐं शाम जा थिया आहिनि 6। असां थोरी देरि में वञूं था कंहिंजे घर ऐं हू नए घर में शिफ्ट थिया आहिनि, त अॼु असांजो पहिरियों दफ़ो आहे उते वञण जो। सो मां हे उन्हनि जे घर जे लाइ गिफ्ट थी खणी वञा। प्लांट्स, मनी प्लांट विधो आहे हिननि बोतलनि में। हे मां शेयर कयो हो, हिन जी वीडियो बि मौजूदु आहे, तव्हांखे यादि हूंदी, तव्हां ॾिसी बि सघो था। ऐं तव्हां यकीन कयो त बाज़ारि में छा बि मिले थो, मूंखे पंहिंजो हे गिफ्ट ॾाढो थो वणे। इन करे न त मूंखे पैसा बचाइणा आहिनि या जान छॾाइणी आहे या मूंखे गिफ्ट खणी वञणु फ़र्ज़ु आहे, पर मुंहिंजी दिलि जी ख़ुशी आहे, मां प्यार सां ठाहियो आहे ॾाढो। सो मां चाहियां थी त इहो गिफ्ट मां उन्हनि खे ॾेई अचां। उन्हनि जे घर में वञी मां किथे रखंदमि, अगरि मूंखे मौक़ो मिलियो त मां उनजी वीडियो बि भरे ईंदमि। असां वञूं था हाणे ऐं मां अॼु हे कपिड़ा पाता आहिनि, सिंपल सस्ता कपिड़ा, पर मां एतिरी ख़ुशि आहियां जंहिंजी हद न आहे। ऐं इहो सूट कीअं थो लॻे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो। ऐं केॾी ज़बरदस्त मैचिंग थी वई आहे असांजी पूरे इन ड्रेस जी। सो दरवाज़े ते गाॾी अची वई आहे, असां वञूं था ॿाहिरि। मां ॿोड़ खे दम ॾेई आई आहियां ऐं सिलाई जे कॉर्नर में अची वई आहियां। ऐं अॼु इरादो आहे मुंहिंजो त मां पंहिंजी हीअ शर्ट सिबां। ऐं इहो जेको क्लिप मां तव्हां सां शेयर कयो, असां जिते वियासीं उतां जो मां क्लिप शेयर न करे सघियमि। उन वीडियो जी नंढड़ी टुकड़ी भरी हुअमि हिकिड़ी, छो त राति जो टाइम हो त उहा मूंखे कुझु उहा साफ़ु सुठी न भरी, त मां पोइ उनखे छॾे ॾिनो। तंहिंजे करे हाणे जेको आहे मां सिर्फ़ु उहे 2 टुकड़ियूं उहे तव्हां सां ज़रूरी शेयर कयूं जेके मां पंहिंजे घर में भरियूं हुयूं। सो सिलाई जो हाणे आहे टाइम, बल्कि मूड, टाइम त ख़ैर कोई बि हूंदो आहे, मूड कंहिं महिल हूंदो आहे। सो मां हाणे सिलाई थी कयां। मां पंहिंजी शर्ट सिबी वरिती आहे, हाणे वेंदमि मानी पचाइण। ऐं उनखां अलावा निमाज़ जो बि टाइम थियण वारो आहे, निमाज़ पढ़ंदमि। ऐं अॼु मूंखे हिकिड़ी ॿी वीडियो बि शेयर करणी आहे, जेका हिन व्लॉग खां पहिरियों मां चाहियां थी त शेयर कयां। सो हिन खे छॾियूं था इते ई, शलवार न सिबी आहे अञा, सिर्फ़ु शर्ट सिबी आहे। त हाणे हलूं था किचन में। सो असांजी टीवी बि हले थी एज़ यूजुअल, घर जो भाती हूंदो आहे इहो हिकिड़ो। ऐं हिते मुंहिंजो बोर्ड जेको आहे बिल्कुलु रेडी आहे, माशाल्लाह। मटर ऐं पटाटनि जी मज़ेदार भाॼी, यकीनन ॻरी विया हूंदा पटाटा। सो खाई पी ऐं निमाज़ पढ़ी वरी मूंखे ॿी वीडियो जी तयारी करणी आहे। सो हाणे पचाईंदमि मां मानी। लंच ऐं निमाज़ खां पोइ मां कुझु देरि रेस्ट कयो ऐं उनखां पोइ मां हीअ सलवार सिबी पूरी कई आहे, शर्ट पहिरियों सिबी। ऐं हिकु त हिन सां ब्लैक शलवार बि पाए पई सघिजे, पर गर्मीअ में ब्लैक कलर मूंखे परेशान कंदो आहे, मां कोशिशि कंदी आहियां त न हुजे, इन करे मां हिन सां ब्लू शलवार ई ठाही आहे। सो हे सिबजी वई। हाणे 3 पहिरीं जो टाइम थियो आहे, निमाज़ पढ़ंदमि। ऐं इन खां पहिरियों मां जेको रेस्ट कयुमि जेतिरी देरि में, त हिकिड़ी वीडियो मां उन में शेयर करे वरिती, जेका मां अॼु ठाही आहे टाइम सेविंग टिप्स जे हवाले सां, जेका यूज़फुल रहंदी रमज़ान में बि ऐं ईअं आम ज़िंदगीअ में बि, रोज़मर्रा ज़िंदगीअ में। सो हाणे मां वेंदमि निमाज़ पढ़णु 3 पहिरीं जी। 3 पहिरीं जी मां निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हे आहे रओ हिन शर्ट जो। सो हिन खे मूंखे पाइपिंग हणणी आहे साइड ते, पर हिन जी जेका वेकर आहे न उहा ॾाढी घटि आहे, ड्रिगो इलाही आहे, वेकरो घटि आहे। पोइ निमाज़ जे लाइ वरी मूंखे वॾा वेकरा रवा खपंदा आहिनि। सो मां हिन जी वाइट किनारी कटींदमि कोन, इन जे मथां ई मां हिन खे पाइपिंग हणी वेंदमि। सो ॾाढो प्यारो रओ आहे ऐं इहो रओ ई ॾिसी करे मां हे वॻो वरितो हो, हे रेड प्रिंट ॾिसो। सो हिन दफ़े अलाए छो मां फ्रूट्स वारा कपिड़ा वरिता आहिनि, हे बि आहे हिकिड़ो ॿियो बि आहे। सो बहरहाल हाणे ख़बर न आहे त मां हिन जी ओटी अॼु कंदमि या छॾे ॾींदमि। सो कुझु बुख लॻी आहे मूंखे, मां चाहियां थी हाणे वञी कुझु थोरी पेट पूॼा कजे। मां अची वियमि किचन में, सङर पिया आहिनि, कुझु इहे खाईंदमि। ऐं अॼु सैटरडे आहे त सुराणे थांव धोई छॾिया आहिनि, छोकिरी त जेके सुबुह जो धोई हली वई, त हाणे बाक़ी सैटरडे जो बाक़ी ॾींहुं ऐं संडे पाण धोईंदा आहियूं। सो कुझु आंझल कबी सङरनि सां गॾु गॾु कुझु स्ट्रॉबेरीज़ पयूं आहिनि, हिते गिदरो कटियल आहे कुझु। सो असां इहो हाणे खाईंदासीं।
उन खां पोइ अलाए छा कंदासीं। सांझे जी निमाज़ पढ़ी मां अची वई आहियां किचन में ऐं रओ मां कोन ठाहियो, सफ़ा मूड न पियो थिए, बसि खाई पी वेही रहियमि। अॼुकल्ह मुंहिंजो पंहिंजे देश जी सियासत में साहु टंगियल आहे, त सॼो ॾींहुं ख़बरूं ॿुधण जो ई कमु आहे। ऐं राजी मानी में पचायां थी चांवर, मंझंदि वारी हीअ भाॼी बि पई आहे बचियल, ऐं कबाब तरींदमि। हाणे फ्राइंग पैन जेको आहे मां गरम करण जे लाइ हिते रखी छॾियो आहे। सो डिनर जी तयारी थी थिए ऐं मानी वानी खाई वरी पोइ तव्हां सां मिलां थी। 8:15 थिया आहिनि ऐं डिनर करे वरितोसीं असां। थोरी तव्हां सां कचहरी कंदमि, उनखां पोइ वेंदमि निमाज़ पढ़णु। ऐं तव्हां सभिनीनि खे रमज़ान शरीफ़ जूं खोड़ खोड़ सारी मुबारकूं हुजनि। तव्हां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी पारत हुजे। कोशिशि कजो त हिन रहमतुनि ऐं बरकतुनि भरे महीने मां हिकु हिकु मिंट मां रहमतूं ऐं बरकतूं हासिलु कयो। दिलियूं साफ़ु कजो, मन मां मेर कढी छॾिजो, जेको टाइम मिलेव इबादत कजो। कंहिंजे कंपटीशन में न हुजिजो, मुक़ाबले में न हुजिजो क़ुर जा ख़तम कढण में या निमाज़ूं पढ़ण में। दिलि सां पढ़िजो, पोइ जेतिरो बि करे सघो। तर्जुमो ज़रूरु पढ़िजो क़ुर शरीफ़ जो। सो जेतिरो बहितर थी सघे हिन महीने खे गुज़ारिजे। पहिरीं बि मां जीअं चयो त थी सघेव त इन्हनि ख़ुशियुनि में ॿियनि खे बि शरीक कयो। कंहिंजे घर में थोरो राशन पहुचायो, कंहिंजे ॿारनि जे लाइ ईद जा कपिड़नि जो इंतज़ामु कयो। पंहिंजी पंहिंजी गुंजाइश आहे, पंहिंजी पंहिंजी सम्झ आहे, उन मुताबिक़ अलाह जो ॾिनो आहे सभिनी वटि, त कोशिशि करे उन में ॿियनि खे शरीक कयो। हिन महिल अज़ान बि अचे थी परे खां, आवाज़ु ॿुधण में थो अचे। ऐं हितां उथी ऐं मां वेंदमि निमाज़ पढ़णु। अल्हम्दुलिल्लाह यकीनन क़ुर शरीफ़ बि पढ़िबो, थोरो टाइम वधीक ॾिबो इन्हनि कमनि खे। ऐं अॼु मां पंहिंजो रओ कंप्लीट कोन करे सघियमि, मूड न पियो थिए, बसि कुझु हल्को फुल्को खाई पी वेही रहियमि, बसि ख़बरुनि में साहु टंगियल आहे फुल टाइम। सो अलाह से ख़ैरु करे, भलारी राति आहे ऐं पहिरियों रोज़ो आहे सुभाणे। मुंहिंजे देश लाइ खोड़ सारी दुआऊं आहिनि, अमन सलामती हुजे, जेको बि फ़ैसिलो थिए, जेको असांजे मुल्क जे असांजे अवाम जे हक़ में बहितरीनु हुजे, अलाह से असांजे मुल्क लाइ क़ौम लाइ उहो करे। सो सॼी दुनिया लाइ दुआ आहे, पंहिंजे देश लाइ ख़ुशूसी दुआ आहे। तव्हां बि सभई दुआ कजो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कजो। रमज़ान शरीफ़ जी ख़बर न आहे, ख़बर त असांखे अॻिले पल जी बि न आहे, सुभाणे जी बि न आहे, त पर अॻिले साल जी त काई ख़बर ई कोन्हे, जो अलाए वरी असांखे महीनो नसीबु थिए या न थिए। इन करे कोशिशि करे जेतिरो थी सघे चङायूं भलायूं नेकियूं, भला सुठी सोच रखिजे, भला बुराई खे बुराई सम्झिजे, ठीकु आहे न। जेतिरी थी सघे पंहिंजे सिर अकेले सिर भला नेकी करे वठिजे। ऐं ईअं बि न आहे त रुॻो असांखे निमाज़ूं क़ुर ऐं इबादतूं करणियूं आहिनि, इहो त थियो असांजे लाइ, इहो सभु कुझु असां पंहिंजे लाइ कंदासीं। ॿियनि जे लाइ छा कयोसीं, उन ते ज़रूरु कुझु सोचिजो, ॿियनि खे ज़रूरु शामिलु रखिजो। कोशिशि कजो कंहिं न कंहिं साह वारे खे सुखु पहुचाइण जी। गर्मी शुरू थी वई आहे, इहो पंहिंजे घर जे छितिन ते या जेका बि तव्हांखे स्पेस अवेलेबल आहे, अने पाणी त ख़ासि तौर ते पाणी त ज़रूरु रखो पखियुनि जे लाइ, जानवरनि जे लाइ। इहा वॾे में वॾी भलाई आहे, छो त उहो त कंहिंखां घुरी बि नथा सघनि न, उहो त मजबूर ऐं बेवस आहिनि, कंहिंखे चई बि नथा सघनि त उन्हनि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे। सो उन्हनि जो ख़्यालु असांखे पंहिंजो पाण रखिणो आहे। पॉज़िटिव सोचिजो, पॉज़िटिव रहिजो, पाण ते कंट्रोल करण जी कोशिशि कजो, छो त जॾहिं असांखे ॿियनि खां तकलीफ़ूं पहुचनि, असां दुनिया खे पंहिंजी मर्ज़ीअ ते नथा हलाए सघूं, इहो नामुमकिन आहे। ॿियनि माण्हुनि खे असां पंहिंजी मर्ज़ीअ ते नथा हलाए सघूं, उन्हनि जे दिमाग़ में असां पंहिंजी सोच नथा विझी सघूं, पर असां पंहिंजो पाण खे बदिलाए सघूं था, पाण खे कंट्रोल करे सघूं था, पाण खे मॉनिटर करे सघूं था। सो कोशिशि इहा ई कजो त ॿियनि सां मतिलबु का बि तकलीफ़ पहुचेव, कुझु बि हुजे त पंहिंजो पाण खे नॉर्मल रखो, अलाह खे यादि कयो घणे खां घणो, उहो ई इंसान जो मददगार। सो अॼु जो नंढो व्लॉग आहे ऐं सुभाणे त ख़बर न आहे एतिरो बि हूंदो, अलाए न हूंदो या केतिरो हूंदो। बहरहाल मां कोशिशि कंदमि कुझु न कुझु शेयर करण जी। सो हाणे हिन महिल हिन व्लॉग मां मोकिलायूं था, अज़ान अची विया सुहिणी जी। अलाह सी तव्हांखे सलामत रखे, हिन बरकत भरे रहमतुनि जे महीने मां तव्हां सभिनीनि ते ढेरूं ढेर रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल करे, तव्हांखे तौफ़ीक़ ॾे, सभिनी खे, असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे त असां उनजे हुकमनि ते हलूं ऐं उहे रहमतूं ऐं बरकतूं जेके झोल भरे असां हासिलु करे सघूं। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यारु, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि जो, सलामत जो, ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।